सुन कर, मेरी एक आरज़ू सुन कर, मेरी एक आरज़ू सुन कर, मेरी एक आरज़ू सुन कर, मेरी मुकद्दर बना लेना, मेरा मुकद्दर बना लेना, मेरी एक आरज़ू सुन कर, मेरी एक आरज़ू सुन कर, मेरी मुकद्दर बना देना, मेरी मुकद्दर बना लेना। तो ही मेरे मेहरबान हो, तो ही मेरे रहनुमा हो, तुम ही मेरे मेहरबान हो, तुम ही मेरे रहनुमा हो, तो ही मेरे मेहरबान हो, तो ही मेरे रहनुमा हो, तू ही मेरे मेहरबान हो, तू ही मेरे रहनुमा हो। तुझे रोशन मेरे दिल के दुखों की दास्तां है, तुझे रोशन मेरे दिल के दुखों की दास्तां है, तुझे रोशन मेरे दिल के दुखों की दास्तां है, तुझे रोशन मेरे दिल के दुखों की दास्तां है। कहाँ जाऊं कहूँ किसको, ज़माना बेईमान है, कहाँ जाऊं कहूँ किसको, ज़माना बेईमान है। तुझे तभी तुझको मैं कहता हूँ, तभी तुझको मैं करता हूँ, तू मेरी दिल व जान है, दिल दिल व व जान है, दिल व जान है मेरी, तभी तुझको मैं कहता हूँ, तू मेरी दिल व जान है, दिल व जान है, दिल व जान है। मेरी एक आरज़ू सुन कर, मेरी एक आरज़ू सुन कर, मेरी मुकद्दर बना देना, मेरी मुकद्दर बना लेना। तू ही मेरे मेहरबान हो, तू ही मेरे रहनुमा हो, तू ही मेरे मेहरबान हो, तू ही मेरे रहनुमा हो। तेरी नजरों में रहता हूँ, तेरी नजरों पे नाज है, तेरी नजरों में रहता हूँ, तेरी नजरों पे नाज है, तेरी नजरों में रहता हूँ, तेरी नजरों पे नाज है, तेरी नजरों में रहता हूँ, तेरी नजरों पे नाज है, तेरी आवाज सुनता हूँ, तेरे सरगम का साज है, तेरी आवाज सुनता हूँ,
तेरी सरगम का सा फाटे तो तेरी आवाज सुनता हूँ, तेरी सरगम का साज है। करेगा क्या कोई उसको, करेगा क्या कोई उसको, जिस पे तेरा राज है, तेरा राज है, तेरा राज है। करेगा क्या कोई उसको, कि जिस पर तेरा राज है, तेरा राज है, तेरा राज है। मेरी एक आरज़ू सुनकर, एक आरज़ू सुनकर, मेरी मुकद्दर बना देना, मेरी मुकद्दर बना देना। तू ही मेरे मेहरबां हो, तू ही मेरे रहनुमा हो। तुम ही मेरे मेहरबां हो, तुम ही मेरे रहनुमा हो। करूं दुनिया से क्या शिकवा, दुनिया एक जलती आग है। करूं दुनिया से क्या शिकवा, दुनिया एक जलती आग है। करूं दुनिया से क्या शिकवा, दुनिया एक जलती आग है। करूं दुनिया से क्या शिकवा, दुनिया एक जलती आग है। दिखाऊं दाग मैं दिल का, मगर उसको भी दाग है। दिखाऊं दाग मैं दिल का, मगर उसको भी दाग है। तेरी रहमत के साए से, तेरी रहमत के साए से, मेरा सर सब्ज बाग है, सब्ज बाग, सर सब्ज बाग है। तेरी रहमत के साए से, मेरा सर सब्ज बाग, सर सब्ज बाग, सर सब्ज बाग है। मेरी एक आरज़ू सुनकर, मेरी एक आरज़ू सुनकर, मेरी मुकद्दर बना देना, मेरी मुकद्दर बना देना। कि तू मेरे रहनुमा है, तू मेरे मेहरबां हो, तू ही मेरे मेहरबां हो, तू ही मेरे रहनुमा हो। करो तुम देर ना इतनी, जिया अब बेकरार है। करो तुम देर ना इतनी, जिया अब बेकरार है। करो अब देर ना इतनी, जिया ये बेकरार है। करो तुम देर ना इतनी, जिया ये बेकरार है। कभी कमी किस चीज की है, जो बढ़ाया इंतजार है। खेला था कमी किस चीज की है, जो बढ़ाया इंतजार है। कमी किस चीज की है, जो बढ़ाया इंतजार है। कमी किस चीज की
तेरे पे एतबार है, एतबार है, एतबार है। भक्त प्रहलाद को भगवन तेरे पे एतबार है, एतबार है, एतबार है। ये मेरा प्रेम पत्र पढ़कर कि तुम नाराज ना होना, कि तुम मेरी जिंदगी हो, कि तुम मेरी बंदगी हो, कि तुम मेरी जिंदगी हो, कि तुम मेरी रहनुमा हो, कि तुम मेरे महरबा हो, तू ही मेरे रहनुमा हो, तू ही मेरे मेहरबा हो, तू ही मेरे रहनुमा हो। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। राम सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। सतनाम साखी। भगवान में मोह त भगवान में मोह, भगवान में प्रेम त भगवान में प्रेम। जेको भी दुनिया में नातो आहे, प्रेम आहे या झेड़ो आहे, खटको आहे या झटको आहे, और भगवान सां या ॿियो वरी कंहिंसां आहे? प्रेम सां चओ श्री राम। परमात्मा सां जंहिं न पूरो पूरो नातो रखियो आहे, उहो ज़िंदगीअ में सदाईं ख़ुशि रहंदो, उनखे कॾहिं दुनिया में काई तकलीफ़ न ईंदी। पर जेकर भाई गुरुअ सां, भगवान सां, संतन सां प्रेम नाहे त पोइ थोरी तकलीफ़ आहे। सत्संग में माण्हूअ जो प्रेम आहे, सत्संग में सिक आहे त 2 कलाक सुबुह जा 2 कलाक शाम जा ईअं निकिरनि था, 24 कलाक सुठा निकिरी था वञनि। ऐं न त पोइ वरी थोरी जीवन में माण्हूअ खे गह पी आहे, खिटपिट आहे। असांजे किन भॼननि में इहा ॻाल्हि सम्झायल आहे ऐं आम तरह सां माण्हुनि खे ख़बर आहे। मां बि इहा चवंदो आहियां, कोई माण्हू भई सुबुह जो उथी करे कंहिं मंदर में वञे थो, भई सम्झो शंकर भॻवान ते लोटी चाढ़े थो, या कंहिं मंदर में आरती थींदी आहे सुबुह जी, किन किन खे वणंदी आहे, मंगला आरती चवंदा आहिनि उनखे। उन आरतीअ में वेंदा आहिनि, या वरी जीअं भई सत्संग आहे त सत्संग में वञी सघनि था, या वरी कोई सम्झो उन जो नेम आहे 2 कलाक भई मां सुबुह जो उथी करे पाठ पढ़ां, कंहिंजो ईअं नियम हूंदो। हाणे अॼुकल्ह ज़मानो थोरो आहे न, सम्झो विदाउट वर्क बिज़ी आहिनि, हा न, कमु कुझु बि कान अथनि, वांदा वेठा आहिनि, पर चवंदा त न असां भई न रोधा पिया आहियूं, कमु ॾाढो आहे, हीउ ॾाढो आहे, हीउ ॾाढो आहे। उथंदा घणे वञनि 8:30 बजे, ऐं जल्दी थो चवां 8 बजे उथंदा आहिनि, सुम्हंदा बि राति जो छा कंदा आहिनि, चई साईं ॿियो कुझु न, टीवी ॾिसंदा आहियूं, थोरो चकर पाणी हणंदा आहियूं, थोरियूं गपशप कंदा आहियूं। उन लाइ टाइम आहे, पर भॻवान जे भॼन लाइ टाइम मिड़ई घटि आहे। छा चयमि? इहा ॻाल्हि पकी आहे त पोइ माण्हूअ खे जीवन में तकलीफ़ अचणी आहे। ऐं को पिटिया कंहिंखे कोन थो भई तव्हांखे तकलीफ़ अचे, न, पर जेकर ईअं केरु हलंदो, केर जो सायो करे ॼाणी वाणी खूह में टपो ॾे, या भई छित तां टपो ॾे त टंग 2 भॼे सघी, न तव्हां ॿुधायो केरु छा हलणु खपे। जो सायो करे केरु मथां वञी टपो ॾे पाण खे फिटी करे त टंग 2 भॼंदसि या बचंदसि। त सायो करे असां गपशप में ॿियनि ॻाल्हियुनि में टाइम विञायूं, या वरी के अॻे माता हूंदियूं सुबुह जो उथी सॼी सुखमनी 24 अष्टपदियूं 1 कलाक सवा में पढ़ी वठंदियूं हुयूं, या वरी कंहिंजी जहिड़ी भावना हुजे भई गीता जो 1 अध्याय पढ़ी करे सनानु करे, ऐं पोइ भई घणो न वॾो अध्याय केरु पढ़े, भई नंढो ई पढ़ो, जेको 20 श्लोकनि जो आहे 12हों पढ़ो त 12हों पढ़ो, न त अॻे संत महात्मा 12हों न पढ़ंदा, उहो वरी 15हों पढ़ंदा। 15हों माना मां परमात्मा आहियां, 12हों माना परमात्मा मुंहिंजो मालिक आहे। जेतिरी सम्झ में हो भक्ति योग आहे, हो पाण भॻवान जो योग आहे।
माण्हू जीवन में कीअं बि हले पर कीअं भाई भक्तीअ जे पासे हलियो परमात्मा जे पासे मन खे लॻाई त भॻवान चए तूं मूंखे प्यारो लॻंदे ऐं मुंहिंजे पासे मूं में मन खे ई न लॻाईंदे त आऊं वरी तोखे प्यारु छो थो कयां। दुनिया खे प्यार कोन्हे त मूंखे बि लाचार कोन्हे। छा चयमि? भॻवान छा थो चए ॿुधायो भाई छा थो चए? जे दुनिया खे प्यार कोन्हे त मूंखे बि लाचार कोन्हे। हर भर कहिड़ी आहे? ऐं इन लाचार जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। दुर्योधन चयो कृष्ण भॻवान खे मूं वटि रोटी खा। आयो आई असां वटि दूत बणिजी न्यापो बि असांखे ॾियण आयो आई आयो बि असांजी राज्यसभा में आई ॻाल्हाइण बि असां सां आयो आई रोटी बि हिते खा। चई ख़बरदार ईअं रोटी मां न खाइबो आहे। रोटी खाइबी आहे। जिसकी प्रीत न जानिए। छा चयमि? न जिसकी रीत न जानिए गुर प्रीत और नीत ताका भोजन पाए के बिसरे हर की प्रीत। और भगवान जो भजन जो टको पैसो कंदो सो भी ऊंधे उहो भी खॾे तरे में उहो भी न करे सघंदो जो अहिड़ो भोजन खाईंदो त। कृष्ण भगवान चएसि भोजन खाइबो आहे कंहिं हिसाब सां खाइबो आहे। ईअं जिते किथे खाई छॾिबो छा? जिते किथे खाइबो न आहे खाइबो आहे त कंहिं हिसाब सां खाइबो आहे। चई कहिड़ो हिसाबु आहे? चई आऊं तो वटि ऐं मुंहिंजी ॻाल्हि मञ पोइ तो वटि खाईंदुमि पक खाईंदुमि। पर तूं ॻाल्हि मञींदे न त आऊं भोजन बि खाईंदुसि न। भोजन छो खां? भोजन ॿिनि हालतुनि में खाई सघिबो आहे। या त आऊं लाचार हुजां मूंखे बुख मरंदो हुजां कुझु ॾियण वारो केरु ॾिए न बुख थो मरां पोइ हलो जिते किथे मिलियो जहिड़ी रोटी मिली ओड़ी खाई छॾी। या वरी किथे सिक प्रेम सां केरु चए थो साईं ही खाओ त पोइ उनजी ॻाल्हि वरी भले पेट भरियल हुजे तॾहिं बि ज़री खाइणी पए। वीचार करण जी ॻाल्हि आहे जेतिरो तव्हां सम्झी सघो। भाई केरु सिक सां प्रेम सां चए त पोइ छा कजे? पोइ मिड़ई ज़री पुरती खाइणी पए। ईअं थोरी आहे त भई सिक प्रेम सां चई त न खाइबो। ईअं थी न सघे। सिक प्रेम सां केरु चए जो भोजन जो टाइम हुजे बुख बि लॻी हुजे ऐं केरु सिक सां चए थो जेको न करे उन ते पाप लॻंदो आहे। छा चयमि? तव्हां भले पढ़ी ॾिसजो। आऊं त 10 ॻाल्हियूं किथां किथां पढ़ी पोइ तव्हांखे ॿुधाईंदा। तव्हांखे हिकु सेकंड ॿुधाए तव्हांजे लॻे संत गपो हणी छॾी। गपो वपो कोन थो हणा ॻाल्हि पकी आहे। तव्हांखे बुख आहे छा चयमि? या भोजन जो टाइम थियो आहे किथे वेंदा आहियूं न 11 थी चए 11 थी विया आहिनि खाई वठो रोटी बि कोन हुई करे मुंहिंजो चओ हल खाई ॾे खॾे खाई था छॾियूं। जहिड़ी बि आहे पर हुन सिक प्रेम सां चयो आहे रोटीअ जो टाइम बि आहे बुख बि आहे। हाणे केरु न करे त कंहिं ते पाप लॻे? न छो थो करे? जॾहिं बुख अथसि जॾहिं प्रेम सां चऊंसि था पोइ वरी न छो थो करे? त भॻवान उनखे दुर्योधन खे चयो यार तो में प्रेम त आहे कान ऐं लाचार मूंखे बि न आहे। छा चयमि? न च प्रेम त्वई राजन न च आपद गता वयम। मां बि मुसीबत में कोन फाथो आहियां जो मूंखे रोटी मिले कोन थी बुख मरंदो हुजां लाचारी आहे मूंखे अहिड़ी ॻाल्हि न आहे। ऐं तो में बि प्रेम कोन्हे इन करे रोटी मिड़ई न खाइबी। त वीचार करण जी ॻाल्हि आहे त माण्हू सिक सां प्रेम सां हले परमात्मा में कीअं न कीअं जहिड़ी तरह वणे परमात्मा सां प्रेम कयो। पोइ गीता जो अध्याय पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आहे। नाम जपियो तव्हांजी मर्ज़ी आहे। सतनाम साखी चओ तव्हांजी मर्ज़ी आहे। कोई पाठ हुजे असांजो नितनेम जो उहो पढ़ो ब्रह्मदर्शनी पढ़ो कुझु बि परमात्मा जे पासे हलो त बाबा तव्हांजे लाइ सुठी ॻाल्हि आहे। न हलो त भॻवान खे बि कोई लाचार तव्हांजे लाइ पियो कोन्हे। कूड़ थो चवां छा? हिकिड़ो असांजो संत ईअं चवंदो हो भाई हींअर आहे घुर त घुरई। छा चवंदो? भाई मां नाम जपियो था तव्हां बि जपियो था त ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे। तव्हां पुठी ॾेई करे मुंहुं फेरे करे मुंहुं मोड़े करे मुचको सुचको ॾेई करे ऐं न जपियो काई ॻाल्हि कोन्हे। हींअर तव्हांजो वारो आहे न जपियो कोई परवाह न आहे। ऐं जेॾी महिल तव्हांजो वक़्तु ईंदो पोइ भॻवानु चए थो आऊं बि तव्हांजो कमु करण वारो आहियां कान। सही सिधी ॻाल्हि आहे। प्रेम सां चओ श्री राम। इन करे थोरो थोरो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण
हे नाथ नारायण वासुदेव जाओ नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद